नाज़रीन, ढोरो नारो जे ॻोठ चेरोली ख़ासखेली में पुरस्कार बीमारी में वरतल मासूम ॿार इलाज लाइ कंहिं मसीहा जा मुंतज़िर आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे राशिद भट्टी। असां हिन वक्त मौजूद आहियूं ढोरनारे वेझो ॻोठ चिरोली ख़ासखेली जेको उमरकोट ऐं सांगड़ ज़िले ॿिन्ही ज़िलनि जी हदबंदी जे हदुनि ते वाक़िअ आहे। ॻोठ चिरोली ख़ासखेली उते जर जो पाणी खारो हुजण सबबि केतिरा ई ॿारड़ा मुख़्तलिफ़ बीमारियुनि खे वर चढ़ी यानी माज़ूर थी विया आहिनि। अचो त वधीक ॿुधूं था हिननि खां ॻाल्हियूं। खारो पाणी भरा पेर हथ कराओ त को डॉक्टर पुछण को तो अवांखे छा थो था को खारो खारो पाणी पियो था हथ पेर कराओ थी डॉक्टर को नको पुछियो था तो कोटा दिन घणे जल्दी पढ़ पर अखर में कौन दो दिखा दिखल कौन था तो कौन था दिन चाहती स्कूल में पढ़ूं पर अखर में दिखल कौन तेरा जो आलता है डॉक्टर अखर कौन था यार इते अलाए केड़ी बीमारी है खबर कोने जर जो पानी खारो थी वियो है खबर ही कोन तो पे डॉक्टरन जी को टीम ही कोन तो अचे उन जे करे ॿारड़ा आहिनि को कंहिंजो हथ जो आङिरियूं कोन आहिनि कंहिंखे खारस आहे सभु बीमारियुनि जे वर चढ़ी विया आहिनि। को अचण जे लाइ तयारु कोन्हे। कई चकर हिते माण्हू वठी आयासीं उहो हितां खां फोटू कढे वञनि वापसि को माना अचण जे लाइ तयारु चईं त पाणी खारो हिन वीचारनि जा हथ पेर माना थी विया आहिनि ख़राबु। हिते कोई माना डॉक्टर अचे ई कोन थो कोई हिननि जो आहे माना ही। जी नाज़रीन, अवां ॻाल्हियूं ॿुधियूं ढोरो नारो वेझो ॻोठ चिरोली ख़ासखेली में जिते जर जो पाणी खारो हुजण सबबि ॿारड़ा ख़ारिश समेत ॿियूं केतिरी ई बीमारियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन्हनि जे वारसनि सां ॻाल्हियूं ॿुधियूं त हुननि अपील कई आहे अला नुमाइंदनि खां त असांखे हिते जे जेके डॉक्टर वग़ैरह मुहैया करे ॾिना वञनि ऐं हिननि बीमारियुनि सां निजात ॾियारी वञे। राशिद कादर भट्टी, मेहरान टीवी न्यूज़ ढोरो।